सऊदी अरब समेत नारजा मुल्क पाकिस्तान ॾांहुं छो वांझाए रहिया आहिनि? दौलत सां मालामाल मुल्क सऊदी अरब ऐं जोहरी ताक़त रखंदड़ मुल्क पाकिस्तान विच में अरब वारे ॾींहुं गॾियल बचाव वारे मुआहिदे जॉइंट स्ट्रेटेजिक डिफेंस एग्रीमेंट ते सयूं कयूं वियूं, जंहिं मूजिब कंहिं हिकु मुल्क ते हमिलो ॿिए मुल्क ते हमिलो तसवुरु कयो वेंदो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में थियल मुआहिदो एतिरो अहम छो आहे? शाह फैसल सेंटर फॉर रिसर्च एंड इस्लामिक स्टडीज सां लाॻापियल तजियाकार उमर करीम जो चवणु आहे त सिक्योरिटी जी ज़मानत ते पूरो न लहण ऐं इसराइली हमले में अमरीका जे मुलविस हुजण जे शक सबबि नार मुल्क पंहिंजी सिक्योरिटी लाइ ॿियनि मुल्कनि ॾांहुं ॾिसी रहिया आहिनि। को अहिड़ो मुल्क जेको उन्हनि खे इसराइल जी अगराई खां बचाइण जी सलाहियत रखंदो हुजे ऐं सऊदी अरब जी नज़र में उहो पाकिस्तान खां सवाइ ॿियो को मुल्क नथो थी सघे, छाकाणि त उन वटि न रुगो जोहरी पर कन्वेंशनल सलाहियतूं पिणु आहिनि। सऊदी अरब रुगो पंहिंजे बचाव वारे निज़ाम ते दारोमदार नथो करे सघे जेको अमरीका जो तयारु कयल आहे, जिनखे ऑपरेशनल रखण लाइ अमरीकी ताउन घुर्बल हूंदो आहे। विच ओभर में वॾी अॻभराई उन वक़्तु नज़र आई जॾहिं 9 सितंबर ते इसराइल पारां क़तर जे गादी वारे शहर दोहा में हमास जे अॻुवाणनि ते हमिलो कयो वियो। इसराइली हमले खां पोइ न रुगो विच ओभर पर उनखां ॿाहिरि बि इहो सवाल साम्हूं आयो त अमरीका पारां ॾिनल सिक्योरिटी जी ज़मानत जी कहिड़ी हैसियत रहिजी वई आहे। इहो बि सम्झो पियो वियो त क़तर खां पोइ ॿियनि मुल्कनि खे ॾिनल ज़मानतुनि ते बि हाणे बेतमादी ज़ाहिर कई पई वञे। अहिड़ी बेचैनी वारी सूरत हाल हलंदड़ी हुई त उन विच में सऊदी अरब ऐं पाकिस्तान विच में गॾियल बचाव वारो मुआहिदो थी वियो। वज़ीर आज़म पाकिस्तान जी ऑफिस जी पधिराई मूजिब उन मुआहिदे जो मक़सदु ॿिन्ही मुल्कनि विच में बचाव वारे ताउन खे वधाइण, कंहिं ॿिए मुल्क ख़िलाफ़ गॾियल बचाव ऐं तहफ़ुज़ खे ताक़तवर करण ऐं हिकु मुल्क ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी अगराई खे ॿिन्ही मुल्कनि ख़िलाफ़ अगराई सम्झो वेंदो। हाणे सवाल इहो बि आहे त आख़िर पाकिस्तान खे इन मुआहिदे मां कहिड़ो फ़ाइदो थींदो? माहिरनि मूजिब जेकॾहिं पाकिस्तान जे नज़रिए सां ॾिसिजे त इन मुआहिदे सां सऊदी अरब में इंडिया जो असरु घटिजण जा इम्कान आहिनि ऐं उन सां न रुगो पाकिस्तान खे इक़्तिसादी महाज़ ते मदद मिलंदी, पर थी सघे थो त पाकिस्तान खे नवां हथियार ठाहिण लाइ माली मदद बि मिली वञे। इन सॼी सूरत हाल में हिकु अहम सवाल इहो बि आहे त इंडिया जे लाइ इन मुआहिदे में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इंडिया जी सभ खां वॾी परेशानी इहा आहे त पाकिस्तान विच ओभर में अहमियत इख्तियार कंदो थो वञे, जॾहिं त इंडिया किथे बि नज़र न पियो अचे। नार मुल्क पंहिंजे दिफ़ा जे लाइ पाकिस्तान, तुर्की ऐं चीन ॾांहुं ॾिसी रहिया आहिनि। इहे टई मुल्क वधीक अहम थी विया आहिनि ऐं ऑपरेशन सिंदूर वक़्तु बि इहे टई मुल्क इंडिया ख़िलाफ़ मुतहिद नज़र आया हुआ। जेकॾहिं मुस्तक़बिल जी ॻाल्हि कई वञे त यक़ीनन इंडिया लाइ वॾो सफ़ारती नुक़सान थी सघे थो। माहिरनि मूजिब इंडियन रद्द अमल जो वाज़िह मतिलबु इहो आहे त इंडिया बि हिन मुआहिदे खे पंहिंजे मुल्क जी क़ौमी सलामती ते पवंदड़ असरनि जी ॻाल्हि करे रहियो आहे। इंडिया जे अॻूणे परॾेही सेक्रेटरी कमल सिबल लिखियो आहे त हिन मुआहिदे जो मतिलबु इहो आहे त सऊदी अरब जा फंड्स पाकिस्तान जी फ़ौज खे मज़बूत करण लाइ इस्तेमालु कया वेंदा, जेको इंडिया जे लाइ ख़तरे जी ॻाल्हि आहे। छा इंडिया मुस्तक़बिल में पाकिस्तान ख़िलाफ़ ऑपरेशन सिंदूर जहिड़ो को क़दम खणे थो त सऊदी अरब पाकिस्तान जो साथ ॾींदो? माहिरनि मूजिब फ़िलहाल त अहिड़ो कुझु बि नथो लॻे त हीउ मुआहिदो इंडिया लाइ का वॾी परेशानी जो सबबु बणिजंदो, पर जेकॾहिं हिन खे वॾे अरसे लाइ ॾिसिजे त हीउ इंडिया लाइ बहितर न आहे।